जो नबी हजरत यूसुफ अला नबी ना अलैहिस्सलाम सलाम होना था ए बका पाका 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 ये तुम जी पाका ही बयान की अल्लाह ताला के सब खबर पर जिब्रील के जरिए अल्लाह ताला हजरत ईसा हजरत यूसुफ अला नबी अलैहिस्सलाम का पूछे थो त जिया मुफस्सर भलारा लिखन आया गाल हले मिठे मोहम्मद घोट जे गुलामन ताई गुनहगार इबादत ताई पहुंचे रब करीम पूछे सो सोना हिन भला तो जी पाकाई बयान कई इन जे करे तो हिन के एडो इनाम दिनो इकराम दिनो पाण सा गड तख्त ते वेहारियो पर सुभान अल्लाह जने अल्लाह पाक आहे सोना यूसुफ जे तो जी पाकाई बयान कई उनके तो पाण सा गदे तो वेहारिए पाण सा गड तख्त ते तो वेहारिए पर जे को अल्लाह जी पाकाई बयान कंदो ओहो वांढड़ो जन्नत जे आला मकाम में होंदो हाणे सुभान अल्लाह वारो दौर पक्को थी वियो हाणे दुरूद खे भेरो वियो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनो ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून या अय्युहल्लज़ीना आमनो ए ईमान वारो ए मिठे मोहम्मद घोट जा गुलामो ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ला तुल्हिकुम तहां के गाफिल न करे अमवालुकुम तहां जो माल व औलादुकुम ऐ तहां जो औलाद अन ऐ काडी शे अन ज़िक्रिल्लाह अल्लाह जे जिक्र यानी अवहा माल जी मोहब्बत में औलाद जी मोहब्बत में बन्नन बारन जी मोहब्बत में दुनिया जी मोहब्बत में एदा महवई मस्त न थी वञो जो तमा का मो अल्लाह जो जिक्र विसरी वञे मो अल्लाह जो नालो विसरी वञे मो अल्लाह जी याद विसरी वञे मिठे मोहम्मद घोट जी शरीयत विसरी वञे पर औलाद बो ओहो भलो जेको सालिह आहे माल बो ओहो भलो जेको मिठे मोहम्मद घोट जे दीन जे ला इस्लाम जे ला खर्च कयो वींदो आ मदीने जे साईं फरमायो त ज़रूरतो त पिनण वारे जो पूरियो थी वेंदो ख़वाहिशूं बादशाह जो रजी वेंदो असुल शे अल्लाह जो ज़िक्र आ असुल शे अल्लाह जी इबादत आ असुल शे मदीने वारे घोट जी सुन्नत इन जे करे साईं फरमाईंदा हन अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जिन कमायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाई खां जंहिं पाण बचायो कामिल बणियो अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जिन कमायो कामिल बणियो जिक्र में रहमत वसफिया है इश्क वारी अखे दिसदिया है
पंज कामिल मुर्शिद करीम वट जेको अदब सायो कामिल बणियो पंज कामिल मुर्शिद करीम वट जेको अदब सायो कामिल बणियो अल्लाह 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 इसम खुदा जो जंहिं हुक्म आयो कामिल बणियो